नौशर फिरोज़ आलमी पोलियो डे के मौके पर रोटरी क्लब इंटरनेशनल के ज़ेर एहतमाम आगही रैली निकाली गई। रैली गवर्नमेंट डिग्री कॉलेज नौशर फिरोज़ से नेशनल प्रेस क्लब तक निकाली गई। तफसीलात बता रहे हैं हमारे ब्यूरो चीफ शाहिद खानजादा। नौशर फिरोज़ में आलमी पोलियो डे के मौके पर रोटरी क्लब इंटरनेशनल के ज़ेर एहतमाम एक आगाही रैली निकाली गई। रैली में गवर्नमेंट डिग्री कॉलेज के तलबा, असातिज़ा कराम, सहाफ़ियों और शहरियों ने बड़ी तादाद में शिरकत की। रैली की क़यादत डायरेक्टर इंफॉर्मेशन नवाब शाह, मूसा गोंदल, शकूर अब्बासी, मुमताज़ डंगराज और दीगर शख्सियात ने की। रैली नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुंची, जहां शुरा ने खिताब करते हुए कहा कि दुनिया से पोलियो ख़त्म हो रहा है, लेकिन पाकिस्तान और अफगानिस्तान में अभी भी मौजूद है। उन्होंने वालिदैन से अपील की कि पोलियो टीमों के साथ मुकम्मल ताउन करें ताकि पाकिस्तान को भी पोलियो से मुकम्मल तौर पर पाक किया जा सके। शुरा ने हाथों में प्ले कार्ड और बैनर्स उठा रखे थे जिन पर पोलियो फ्री पाकिस्तान लिखा हुआ था। उन्होंने फलक शगाफ नारे भी लगाए कि इंशाअल्लाह पाकिस्तान से पोलियो का खात्मा होगा। कश्मीर जे माण्हुनि खे, बल्तिस्तान जे माण्हुनि खे पोलियो डे जा ॾींहं हलनि पिया। सॼी दुनिया में पोलियो जा डे मल्हाया पिया वञनि ऐं पाकिस्तान में थियनि पिया। रोटरी क्लब नौशर फिरोज़ रोटरी इंटरनेशनल जे तरफ़ां बि हिकिड़ी मुहिम में हिसो वरितो वियो आहे ऐं असां ही जेका मुहिम हलायूं पिया उनजो इहो ई मक़सदु आहे त असां पंहिंजनि माण्हुनि खे अवेयरनेस ॾेई सघूं त जीअं जल्द खां जल्द असां पोलियो जो ख़ात्मो करे सघूं। उन जे करे ही रैली कढी वई आहे, जीअं माण्हुनि खे मालूम थिए, अवेयरनेस उन माण्हुनि खे मिले। या असां खां पुछनि त असां उन्हनि खे सम्झायूं, या फोकल पर्सन आहिनि जेके सॼी मशीन या सरकारी माण्हू हुते अचनि त उन्हनि खे सम्झाइनि त बाबा तव्हां पोलियो खां जेकॾहिं जान छॾाइणी आहे त पंहिंजे बच्चनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो। तंहिंजे करे पंहिंजे बच्चनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो ऐं मुल्क बचायो, पंहिंजा बच्चा बचायो। हीअ अवेयरनेस सेशन आहे त जीअं पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़बर पए त पोलियो जेको डिज़ीज़ आहे जेकी असांजे मुस्तक़बिल खे खाए पई। असांजे मुल्क जीअं पाण पंहिंजे नेबर कंट्रीज़ खे ॾिसूं था, पंहिंजे पड़ोसी मुल्कनि खे ॾिसूं था त उते पोलियो फ्री सवाइ अफगानिस्तान ऐं पाकिस्तान। सो मुंहिंजे हिसाब सां इन शइ खे अशद ज़रूरत आहे इन अवेयरनेस खे फैलाइण जी ऐं ॿारनि खे ड्रॉप्स पियारण जी त सॼी दुनिया पोलियो फ्री थी सघे थी त वञनि पाकिस्तान। सो असांजो सभिनी जी ज़िम्मेवारी आहे पाण जी, तव्हां सहाफ़ियुनि दोस्तनि जी, वकिला जी ऐं सिविल सोसाइटी जी, पॉलिटिकल पार्टीज़ जी, त इन शइ में सभु भरपूर तावन कनि ताकी